मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत करण वाल शख्स मजा एक अल्लाह जो कामिल वली हजरत गौसल आलमीन गौस बहावल हक रद रहमतुल्लाह अलैहि मुल्तान वारो बुजुर्ग भी आए। अज तमाम है जे ईसाले सवाब जे लाए उनकी मोहब्बत में तमा ही प्रोग्राम कयो आ भले तमा मुख्तसर ही कयो आ पर अल्लाह दी जात जो कसम आ मुझो ईमान आ मुझो अकीदो आ जेको वो उन कामिल वली जो मुरीद आ वो क़यामत जे ॾींहुं पंहिंजे कामिल मुर्शिद सां गॾु जन्नत में वेंदो। हजरत गौसल आलमीन हजरत गौस बहावल हक एक दफे पाण सफर कंदे कंदे खुरासान जे इलाइके मां गुजरंदे हिकड़े जबल जे गार में वनी पहुता। उन पहुचण खां बाद में वो वडो सोराख हो इबादत जे ख्याल सां उते वेठा। उते जो हिकड़ो कानून हुंदो हुयो छा कंदा हुआ जेको माण्हू मरी वेंदो हुयो उन माण्हूअ खे कांधी खणी उन गार जे सोराख ते छॾींदा हुआ। उन सोराख ते छॾण खां बाद में उन जगह ते छॾे उन मुर्दे सां गॾु हिकड़ो माण्हू ॿियो बि विहारींदा हुआ त उन मुर्दे सां छा थिए थो ऐं छा नथो थिए वो अहवाल पोइ वरी पोयन खे ॿुधायो वेंदो त इन सां असर कहिड़ो थियो आहे। चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। ये तव्हां जेको गौसल आलमीन जो रोट कयो आहे न इहो बि रसूलुल्लाह जे तरफ़ां मिलियल आहे। हाणे त सुभान अल्लाह चओ ॿुधाए थो अॻिते हली ॿुधाए थो त रोट किथां आयो आहे। सलात मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां बलियावत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। उहे माण्हू पाण जे महिल वेठा हुजनि वेहण खां बाद में कुछ देर में हिकड़ा माण्हू कांधी उहे लाश खणी उन हार जे मुंह ते रखियो। हजरत गौसल आलमीन के या खबर हुई छो त अल्लाह जे कामिल वलीअ के अल्लाह पाक या ताकत अता फरमाई आ जेको परे खां ख्याल करे ईंदो आ उन पंहिंजे मुरीद जे ख्याल के कबूल करे उन जे मुरीद पंहिंजे मुरीद जे ख्याल के सुञाणे वठंदा आहिनि छो त अल्लाह पाक पंहिंजे वलियन के पंहिंजे मानन के या ताकत अता फरमाई आहे। चओ सुभान अल्लाह। हजरत गौसल आलमीन फरमायो हाणे तव्हां हिन मैयत के तव्हां हिते छॾियोस हिन मुर्दे के तव्हां हिते छॾियोस तव्हां हलिया वञो मां ॾिसां थो इन जो अहवाल पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन सां कहिड़ो हशर थी रहियो आहे। हजरत गौसल आलमीन हजरत गौस बहावल हक रहमतुल्लाह अलैहि उन माण्हुनि खे जमल वापस कयो आ। एतरी ही देर में मुनकर नकीर साफ वठण वारा मलाइक आया जंहिं महिल उनखां सुजाग कयो मुर्दे जे अंदर चुरप अची वई आ त पाण उहो मुर्दो छा थो करे जंहिं महिल सुजाग थियो आ सुजागी जी हालत में डोड़ंदे अची खतरनाक मलाइकनि जूं शिकिलियूं ॾिसी जंहिंजे हथ में गुर्ज़ो आ अखियूं ॻाढ़ियूं हुयूं जलाल में हुआ उन्हनि जी दहशत खे ॾिसी जंहिं महिल सुजाग थियो आ डोड़ंदो अची हज़रत उतां बसि साम्हूं ई अची गौसल आलमीन जे पेरनि ते किरियो आ चवे थो अल्लाह जा कामिल वली मुंहिंजे मथां महिरबानी फरमा। हज़रत गौसल आलमीन मुझे रब करीम के तो अर्ज करे या इलाहल आलमीन ओ करीम रब तुझो फरमाना या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ऐ ईमान वारो
डिजो रब करीम जी ज़ात खां ऐं सालनि ॿारनि जी सोबत अख्तियार कयो मुंहिंजा करीब रब हाणे हिन जो हिते ॿियो केर बि सहारो कोन्हे को छो त शाह साहब फरमाए थो मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम खण खण वाई वात में लता बि कन लीलाम पोइ पोच मोहम्मद जाम ही आसी तुझे आसरे माणिक मिट संदोम उदारीअ में सोझरो हशर वेल हिसाब में छॾे ना वेंदोम पोइ सारियो सॾु कंदोम मुंहिंजो कोयारल खे धड़ी उहो जेको मैयत हुयो ज़िंदा थी हज़रत गौसल आलमीन के पेरनि ते केरो हाथ वेठो ओ गौसल आलमीन अल्लाह जा कामिल वली मूंखे मालूम थियो मूंखे ख़बर आ तू मुल्तान जो बादशाह कामिल वली आहीं मुझे मथा मेहरबानी फरमा हज़रत गौसल आलमीन अर्ज़ कई या इलाह आलमीन तुझो वाइदो आ जेको वलियन जो पासो वठंदो आ मां वलियन जे सदके माफ़ कंदो आहियां अल्लाह पाक जे तरफां इल्हाम थियो ओ गौसल आलमीन गौस ही असहाब जो हक़दार आ हिन के असहाब ॾिनो वेंदो हज़रत गौसल आलमीन पंहिंजा हथ मुबारक मथे करे चवे अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे सदके में हिन खे माफ़ फरमा कुदरत जे तरफां इल्हाम थियो ओ गौसल आलमीन तोखे मुबारक हुजे मूं हिन खे माफ़ फरमाए छॾियो निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी अब हाणे तव्हां पाण अंदाज़ो लगायो अल्लाह जे कामिल वलियन में इहो पावर मुझे करीम रब अता फरमायो आहे उनके इहा अल्लाह पाक उनके ताकत अता फरमाई आहे जो पंहिंजे खादमन जे मथां पंहिंजे मुरीदन जे मथां जॾहिं महिरबानी फरमाईंदा आहिनि त मुरीदन जा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि अॼु गौसल आलमीन जी ॿी करामत ॿुधाए छॾे ईमान ताज़ो थी वञे सलात